जय झूलेलाल। असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल तां मां पायल बारवानी तव्हां सभिनी सिंधियुनि जो दिल सां स्वागत थी कयां ऐं हमेशह कंदी रहंदसि ऐं तव्हां सभिनी खे निमाणी वेनती कंदसि कि मुंहिंजो यूट्यूब चैनल असी सिंधी नंबर 1 खे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। चवणी इहा सचो आहे कि अगरि केरु कंहिंजे चए ते लॻी करे यानी सच वारे रस्ते ते लॻी करे उहो वाकई कमु करे थो त उहो ज़रूरु कामयाबु थिए थो। मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे कि अगरि असीं कंहिंखे सलाह ॾियूं था यानी सची ऐं सुठी सलाह ॾियूं था ऐं साम्हूं वारो उहो मञे थो त कामयाबी त उनखे मिलणी आहे। आखाणी इहा आहे कि हिकिड़ो फ़क़ीर स्टेशन ते बीह करे हमेशह बीख पिनंदो ऐं पोइ वरी थोरी देरि खां पोइ उन ई ट्रेन में वेही करे वरी ॿिए स्टेशन ते लहंदो, वरी ॿिए स्टेशन ते लही करे वरी ॿियनि खां बीख पिनंदो। त हिकिड़ो माण्हू हमेशह ट्रेन जे थ्रू अचु वञु कंदो हो, छो जो ऑफिस वेंदो ऐं सूट कोट पाए करे ई हमेशह वेंदो हो। वॾो ऑफिसर हो, फर्स्ट क्लास में वेंदो हो। त जीअं ई ट्रेन कंहिं स्टेशन ते रुकिजे थी त उहो फ़क़ीर उन विंडो खां उन ते निहारे थो उन वटि ऐं चएसि थो कि मूंखे कुझु रुपया ॾे, छो जो मां घणनि ॾींहंनि खां खाधो कोन्हे। ते चएसि थो कि हमेशह वठणु तूं ॼाण, ॾियणु सिख, जेतिरो ॾींदे पाण ई तोखे हुनजो डबल मिलंदो। हिते फ़क़ीर चए थो मां तोखे छा ॾेई सघंदुमि, मूं वटि कुझु कोन्हे। चीज़ कुझु कोन्हे, सोच, हिकिड़ो ॾींहुं सोच ऐं सुठे नमूने सोच ऐं इहो करे ॾिस। पर उन सूट कोट वारे हुनजी ॻाल्हि मञी कोन ऐं ट्रेन शुरू थी वई हलणु। उहो फ़क़ीर सोचींदो रहियो कि आख़िर मूंखे पहिरियों दफ़ो कंहिं इहो चयो आहे कि तूं ॾियणु सिख। हा, घणेई माण्हू मूंखे गारियूं ॾेई वेंदा आहिनि, सॼो ॾींहुं बीख थो पिनी या हीअं आई, कमु नथो करी, बेकार आई, पर कंहिं बि ईअं मूंखे कोन चयो आहे कि तूं ॾियणु सिख। सोचे 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 स्टेशन खां ॿाहिरि निकिरी वञे थो त उते ॾिसे थो हिकिड़ो गुलनि जो हिकिड़ो पॉट माना पौधो पियो हो, हिकिड़ो गुलदस्ते वांगुरु, हुन मां हिकिड़ो गुल पटे थो पियो। गुल खणी करे जॾहिं स्टेशन ते अचे थो त कंहिं ॿार जी नज़र उन गुल तरफ़ वञे थी ऐं पंहिंजे माउ खे चए थो मूंखे इहो गुलाब जो गुल हो, एक्चुअली में मूंखे इहो खपे। तंहिंते माई हुनखे रिक्वेस्ट करणु आई कि इहो गुलाब जो जेको गुल आहे मुंहिंजे पुट खे ॾे, ॾाढो वणी वियो अथसि। त चए थो ठीकु आहे, मां इहो गुलाब जो गुल हिन ॿार खे थो ॾियां। त जॾहिं उहो गुलाब जो गुल हुन ॿार खे ॾिनई त हुन माईअ पुछियसि घणा रुपया मां तोखे ॾियां? चईसि न न मूंखे कुझु न खपे, मां ईअं कोन कंदमि, हीउ वठि 10 जो नोट। त उहो 10 जो नोट खणी करे ॾाढो ख़ुशि थो थिए त चए थो कि गुलाब जो गुल मां पटियो, अची करे मां लॻे थो मां विकियो आहे, शायदि माना विकिणो कयो आहे। त माना हिन जो मतिलबु आहे कि मां इहो धंधो त करे सघां थो। रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में पोइ जीअं ई उहो वेंदो घर खां ॿाहिरि त वञी करे बाग़ीचे में वेंदो, घणेई गुल पटींदो हो, तरह तरह जा पटे करे स्टेशन में अची करे विकिणंदो, विकिणी करे रुपया कमाईंदो हो। पर जॾहिं बि स्टेशन में ईंदो त हुन जो ध्यानु हूंदो कि उहो सूट कोट वारो मूंखे जेको सेखारे वियो आहे कि ॾियणु सिख, उहो मिले छो कोन थो। हेतिरनि ॾींहंनि खां मां ॾिसां अचे ई नथो, अचे ई नथो। पर एक्चुअली में उहो सूट कोट वारो ऑफिस मां छुटी वठी घुमणु वियो। उहो फ़क़ीर सोचे थो कि हाणे मूंखे लॻे थो कि शायदि हीउ वापारु जेको आहे मूंखे करणु खपे सुठे नमूने। 6 महीना गायब थो थी वञे, गायब माना हली थो वञे ॿिए शहर में, उते वञी करे इहो ई धंधो शुरू थो करे, महिनत थो करे ऐं पाण बि सूट कोट पाए करे 6 महीननि खां पोइ उन ई स्टेशन ते अचे थो त उनजी नज़र उन ॿिए वारे सूट कोट वारे माण्हूअ जे मथां पएसि थी ऐं गुलाब जो गुल हुनखे थो ॾिस। चए थो हीउ वठो। चए थो घणे आहे? चईसि न न तव्हां खां मां रुपया कोन वठंदुमि ऐं वठो। चईसि न मां ईअं कोन वठंदो आहियां, मूंखे ॿुधाए घणा रुपया ॾियणा आहिनि। चई अरे तव्हां मूंखे ॾिसो, मां त सूट कोट पाए बीठो आहियां,
मां त तव्हांखे ईअं ई थो ॾियां, मां थोरी को तव्हांखे विकिणणु आयो आहियां। छा तव्हां मूंखे सुञातो कोन? मां उहो ई ग़रीब आहियां जंहिंखे तव्हांखे सलाह ॾिनी कि ॾियणु सिख, ॾियणु सिख, ॾियणु सिख। उहो ई सेंटेंस, उहो ई डायलॉग मूंखे एतिरो अॻियां आंदो आहे जो मां हाणे ॾाढो वॾो बिज़नेसमैन थी वियो आहियां। मूंखे घणेई हाणे बाग़ीचा आहिनि, हुन जे बाग़ीचे में घणेई तरह तरह जा गुल पोखजंदा हुआ ऐं भाॼियूं बि पोखजंदियूं। भाॼियुनि जो वापार बि कंदो आहियां ऐं गुलनि जो वापार बि कंदो आहियां, छो जो तुंहिंजे हिन सिट मूंखे सेखारियो कि ॾियणु सिख। मन में त तुंहिंजे ॿियो कुझु हो, पर तूं मूंखे किथां खां किथे पहुचाए छॾियो आहे, हुनजे लाइ मां महिरबानी चवंदसि। ऐं बसि एतिरो ई ॻाल्हाइणु चाहियूं हिन टॉपिक ते, त घणो ई कुझु वधीक बि ॻाल्हाए सघूं था, पर वेंदे वेंदे चवणु इहो ई थी चाहियां कि अगरि कंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सची ऐं सुठी लॻे थी त तव्हां हुनजी ॻाल्हि मञो, नथी लॻे त उहा ॻाल्हि ॿी आहे। पर अगरि जे सची ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे, त पोइ असां अगरि हुन मां कुझु सिखूं था त हिन में काई बि बुराई कोन्हे। वेंदे वेंदे जय झूलेलाल।